अस्सलाम वालेकुम। अॼु आहे 22 अप्रैल फ्राइडे ऐं मां हिन महिल 11 थिया आहिनि त मां जेको आहे काफ़ी देरि खां हिते वेही कमु पई कयां त 4 हे फ्रॉक्स मां हिननि जा बटण ऐं काज हणी चुकी आहियां ऐं हे जेको मां हादिया जो फ्रॉक ठाहियो हो उनखे मां हिते इहो गुल हयो आहे विच ते, छो त हिनखे मां हेठि बि वाइट लेस हई मथे बि, त हिते मां सोचां पई त कोई बो वग़ैरह ठाहे हणां, पर पोइ मां ॾिठो त मुंहिंजे बॉक्स में हे पियो हो त मां इहो हिन जे मथां हणी छॾियो ऐं मां इहे सेखारे चुकी आहियां पहिरीं। ऐं हे राजिया जो फ्रॉक आहे सेम, त इन ते वरी मां हे 3 योयोज़ हया आहिनि, हे बि मां ठाहिणु सेखारे चुकी आहियां। हे हिन लेस सां ॾाढा सूट पिया कनि ऐं हिन बॉर्डर सां बि, त तंहिंजे करे मूं सोचियो त हिनखे इहो हणिजे। सो इहे नंढा नंढड़ा जेके आहिनि टच ॾियणु कपिड़नि खे थोरी ख़ूबसूरती वधाईंदा आहिनि, आसान बि आहे, मुश्किल बि कुझु न आहे ऐं बिल्कुलु बचियल सचियल कपिड़नि मां ठहियलु आहे। त हे 3 ऑलरेडी मां वटि ठहियलु पिया, मां ॾिठो त हिन लेस ऐं हिन बॉर्डर सां जेको आहे पूरो सुठो पियो लॻे। सो बहरहाल इहो आहे ऐं 2 हे आहिनि, हे हादिया जो ऐं हे राजिया जो। सो इहे 4 फ्रॉक हे बि कंप्लीट थी विया, 2 राति ठाहिया हुयमि। सो आस्ते आस्ते इहे थींदा रहंदा। ऐं हाणे हिन महिल सभिनी खां पहिरियों मूंखे कमु आहे त मां प्लांट्स खे ॿाहिरि पाणी ॾियां। इन क्यारी जेका ॿाहिरीं आहे घर खां उनखे न, घर जे अंदरि जेके आहिनि पहिरियों मां उन्हनि खे पाणी ॾेई वठां। ऐं हिते मां कढी रखी पालक फ्रीज़ थियल ऐं चिकन, त इहो बि जिते पखो हले पियो कंटिन्यू त डिफ्रॉस्ट थी विया आहिनि। त हालांकि शाम जो सुराण जो कुझु इरादो आहे कोई स्पेशल पुलाउ पचाइण जो, पर मूंखे मज़ो नथो अचे रोज़ु रोज़ु पुलाउ खाई, त मां सोचियमि थोरो भाॼी बि ठाहे छॾियां त मूंखे छोकिरीअ खे बि ॾियण में मानी आसानी थींदी आहे ऐं कुझु न कुझु फ्रिज में पियो हूंदो आहे त सुबुह जो बि खाइण में सवलाई थींदी आहे। त हाणे पहिरियों ॿाहिरि पाणी ॾेई ईंदमि, पोइ मोटी अची मां हिन जी भाॼी ठाहींदमि। सो सभिनी प्लांट्स खे त पाणी कोन थी ॾियां ऐं हिते बाल्टी में कुझु पाणी पियो आहे, त जेके नंढियूं कूंडियूं आहिनि, जीअं हिननि सभिनी में ॾिसो त आली आहे हिननि जी मिटी अञा, त जेके जेके नंढियूं कूंडियूं आहिनि उन्हनि में सिर्फ़ु मां थोरो थोरो पाणी विझंदमि जिन जो सुकल आहे। सो बाक़ी सभिनीनि जो हींअर कोन कंदमि, छो त पोइ मूंखे किचन में बि इलाही सारो कमु आहे। सो कुझु कुंडियुनि खे ॿाहिरि पाणी ॾेई आहिनि, थांव मां हिते पहिरियों फैलाए वई हुयमि, इहे अंदरि कंदमि हाणे ऐं खीर काढ़ींदमि। ऐं बोड़ मां हिन महिल इन करे पचाईंदी आहियां, मूंखे सुबुह जे टाइम ते कमु करणु आसानु लॻंदो आहे ॾाढो। ऐं हिकिड़ी ॿी बि डिश ठाहिण जो अॼु मुंहिंजो इरादो आहे, शायदि मां उनजी वीडियो बि ठाहियां रेसिपी जी, पर ॾिसां थी त मां छा छा करे थी सघां, उन हिसाब सां अॻियां वधंदी वेंदमि। हीअ बोड़ खे मां हिते दम ॾिनो आहे, चिकन पालक ऐं हिकिड़ो नंढिड़ो पटाटो बि, ऐं मोटर हलाए आई आहियां, सुराण बि अची वई आहे, त असां हाणे निकिरंदासीं, नमाज़ जी तयारी कंदासीं। हिन महिल थिया आहिनि मंझंदि जा पूरा 3 ऐं नमाज़ पढ़ी, क़ुरान शरीफ़ पढ़ी, हाणे बसि हाणे मां निंड जे हवाले आहियां। जेतिरी देरि ॾिसां थी सुम्ही सघियमि, उथंदमि 3 जी आज़ान ते, ऐं उनखां सवाइ कुझु सोचां थी त काई नई रेसिपी जी वीडियो बि ठाहियां। सो ॾिसां थी छा थी ठाहे सघां, पोइ तव्हां सां उहा बि शेयर कंदमि। सो फ़िलहाल जे लाइ हलूं था। 6:45 थी विया आहिनि ऐं मां हिननि चिकन टोस्ट जी जेका रेसिपी जी वीडियो ठाहे चुकी आहियां। हिन पासे ही मुंहिंजा टोस्ट जेके आहिनि तयारु आहिनि ऐं हिते जेको आहे सुरण बि पुलाउ पचाइण जी तयारी कई आहे माशाल्लाह। हिते हुनजो सॼो सामान रेडी आहे जेको सांझे जी नमाज़ पढ़ी। वॉट इज़ दिस नॉट पुलाउ? पोइ ज़ोर सां चओ न, चोरी थी करी छा? स्पेनिश राइस अथव, पुलाउ न आहे। मां तव्हांखे चयो जेको बि न बोड़ चांवर मिलाए कुझु बि पचाइबो आहे, या पुलाउ हूंदो आहे या बिरयानी मुंहिंजे हिसाब में। सो ही स्पेनिश राइस ठाहींदी। इहे राइस जेके आहिनि हीअ हिन वटि आहे कोकब ख्वाजा, न सॉरी कोकब ख्वाजा न, शीरीन अनवर जो बुक अथसि। सो इन मां ही चांवर ठाहींदी हीअ। सो इहा रेसिपी तव्हांखे हुनजे चैनल तां मिली वेंदी ऐं मुंहिंजे चैनल तां तव्हांखे सुभाणे ताईं हिन जी रेसिपी मिली वेंदी। सो टाइम घटि आहे त असां थोरी अफ़रा तफ़री में आहियूं। असां असांजी नमाज़ पढ़ी वरिती आहे ऐं टोस्ट एॾा ज़बरदस्त हुया, यकीन कयो जो बसि वाह वाह।
दिलि ई नथी भरिजे खाईंदे खाईंदे। ऐं मां ज़रूरु चवंदमि त इहे तव्हां ट्राए कजो। इन करे न त मां ठाहिया आहिनि, इन करे जो मां खाई ॾिठा आहिनि, मज़ेदार आहिनि। ऐं हिते छा छा रेडी आहे सुरण? स्पेनिश राइस। स्पेनिश राइस शीरीन अनवर जी रेसिपी हिते तयारु आहे, बिल्कुलु चांवर मज़ेदार। इहा रेसिपी तव्हांखे मिलंदी यकीनन। सो असांजो इहे डिनर बि रेडी आहे। हाणे ड्रामो ॾिसंदासीं गॾु गॾु, इन सां डिनर कंदासीं। ऐं मां तव्हांखां हाणे ई मोकिलाईंदमि, छो त मां तव्हांखां मोकिलायां थी हाणे। ऐं असांजी मानी जो टाइम बि थी वियो। ऐं उन खां अलावा ॿियो कुझु आहे कोन शेयर करण लाइ। कोशिशि कंदमि त मां फ्रॉक्स जा बटण हणणु वरी शुरू कयां, वेठे वेठे उहे बि थी वञनि। जे थी विया त तव्हां सां ज़रूरु शेयर कबा। सो ख़ुशि हुजो, आबाद हुजो, सलामत हुजो। इनशाला वरी कंहिं ॿी कम जी वीडियो सां मिलंदासीं। सुभाणे वारे व्लॉग में अगरि ज़िंदगी रही त तव्हां सां गॾु आहियूं। सो फ़िलहालु अल्लाह वाही।